ही छोलियूं हणंदड़ पाणी मंछर या कींझर जो नाहे। सिंधड़ी तालुके में बरसाती बोर्ड जो पाणी गुज़रियल 7 महीननि खां मौजूदु आहे, जंहिंजे नेकाल लाइ बरसाती नाले जे मुतालबे लाइ 12 किलोमीटर पैदल मार्च तगूसर खां सिंधड़ी प्रेस क्लब ताईं कयो वियो। उन बाद ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिं बाद अॼु मीरपुर ख़ास ताईं रैली कढी वई। अॻवाननि जो मुतालबो आहे सिम नालो जेको हितां जी बुनियादी ज़रूरत आहे। उन हवाले सां हिननि ॻाल्हाईंदे चयो त जॾहिं सैलाब आया त अंठो त सिंधड़ी तालुको सॼो ॿुॾल हो। हर तालुके में सिम नाला ठहियल आहिनि ऐं बिल्कुलु सिंधड़ी तालुके में सिम नालो न आहे त उन जे करे तकलीफ़ात अचे पई। तमामु घणो वेदन आहे। अॻे हिते ही माण्हू जेके से अॻे पुछड़ी जा इलाइक़ा आहिनि, सुकी इन्हनि जो नुक़सानु थियो, इन्हनि जो पाणी कोन पहुतो। हाणे हिन दफ़े गुज़िरियल साल ॿुॾी इन्हनि जो माशी नुक़सानु थियो आहे। त इहा ई आहे त भई जेतिरो जल्द थी सघे त माण्हुनि खे डपु आहे त आईंदे मींहं खां अॻु में हिते जो कमु शुरू थी वञे। हिन इलाइक़े जी ज़रूरत आहे सिम नालो, ऐं सॼो इलाइक़ो तबाह थिए पियो, फसलूं तबाह थियनि पियूं। छा सिंध हुकूमत चाहे पई त हिते सिंधड़ी वारा सभु पकोड़ा विकिणनि, पंहिंजी बनियूं छॾनि, ऐं हिते जेके बाग़ात आहिनि, हिते जो अंब मशहूरु आहे, ही 5-6 साल जेकॾहिं ईअं रहियो त ही सभु शइ तबाह थी वेंदी। वारनि जो जेको बुनियादी मसइलो आहे त हिते चइनी पासनि जेको आहे पाणी बीठो आहे ऐं हिते जेको सिम नालो न पियो ॾिनो वञे, कुदरती लंघ बंदि पिया आहिनि। कुदरती लंघ इन करे बंदि पिया आहिनि त हिते जेको आहे तरक़ियाती कमु जेको आहे गैर प्लानिंग सां थियो आहे, माना प्लानिंग न कई वई आहे। असांजो चवणु इहो ई आहे त ही लाखों माण्हू जेके हिते मुतासिर आहिनि, हज़ारों एकड़ ज़मीनूं जेको जो तबाह हाल आहिनि, ऐं इन्हनि माण्हुनि जो मुतालबो ऐं असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त हिते सिम नालो ॾिनो वञे ऐं हीउ जेको सो ड्रेनेज सिस्टम ठाहियो वञे, ताकी बरसाति आए ॾींहं बोडूं अचनि थियूं 1-2 सालनि खां पोइ, त इन माण्हुनि जो मुस्तक़िल हल जेको सो आहे, इन्हनि आवाम जो मुतालबो हिकिड़ो ई आहे त असांखे सिम नालो ॾिनो वञे। बरसाती पाणी कढे ऐं उनजो बरसाती नालो ॾिनो वञे ताकी अञा ताईं माण्हू जिन जे जेके घरनि में ज़मीनुनि में पाणी आहे उहो जेको आहे उन कढियो वञे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त गुज़िरियल 7 महीननि खां बेघर थियल माण्हुनि जो मुतालबो मञे, उन्हनि खे बरसाती नालो ॾेई उन्हनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन जमील कुंबर सां गॾु असद शहर, टाइम न्यूज़, सिंधड़ी।